मोरो रिपोर्ट मुश्ताक अली कोराई। मोरो शहर जे इमाम बारगाह भरिसां गवर्नमेंट मैन प्राइमरी स्कूल में डीओ प्राइमरी सैयद मुमताज़ अली शाह ऐं स्कूल हेड मिस्ट्रेस फरज़ाना परवीन में मुहमारी। स्कूल हेड मिस्ट्रेस ज़ख़्मी, टीचर्स जो एहतजाजी मुज़ाहिरो, इंसाफ़ जो मुतालबो। स्कूल जे टीचर्स जो चवणु हो त HM जो असां सां अणढंगो रवैयो रहियो आहे। हू हर वक़्तु असां ते बादशाही हुकुम हलाए थी। संदसि मुड़ुस बि हिते अची असां सां बदतमीज़ी सां पेश अचे थो। असांखे इंसाफ़ फरहम कयो वञे ऐं हेड मिस्ट्रेस खे हटायो वञे। अॼु स्कूल इंक्वायरी जे सिलसिले में DO सैयद मुमताज़ अली शाह साहब आयो, जंहिं इंक्वायरी करण बजाए मूंसां तमामु घणो ग़लति रवैयो रखियो ऐं दड़का धाबा ॾिना। मुंहिंजे ॻाल्हाइण ते मूंखे धिका थैला ॾिना विया ऐं मां ज़ख़्मी थी पियसि। इहो किथां जो क़ानून आहे जो ऑफिसर अची दड़का दाबा थैला ॾेई ऐं स्कूल हेड मिस्ट्रेस खे ऑफिस में बंदि कराए छॾे। मूंखे कमरे में बंदि त कयो वियो, जंहिंजी इतला मूं पंहिंजे मुड़ुस सर सलेमान सियाल खे ॾिनी, जेको पहुतो उन सां बि ग़लति रवैयो रखियो वियो ऐं DO साहब घटि वधि अल्फाज़ ॻाल्हाया आहिनि। हुन चयो त मूं मथां स्कूल टीचर्स तरफ़ां जेके इल्ज़ाम ॾिना पिया वञनि, भली उन्हनि जी इंक्वायरी कराई वञे। स्कूल मामले जी ॿिन्ही तरफ़नि खां शफ़ाफ़ जांच करे इंसाफ़ फरहम कयो वञे।